दोस्तों ही कहाणी हिकिड़े सियाणे सौदागर जो उम्मीद आहे ही कहाणी ॿुधण खां पोइ तव्हांखे ख़ूब मज़ो ईंदो। दोस्तों जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल सिंधी कहाणियूं ते नवां आया आहियो त पहिरें चकर जेकॾहिं तव्हां आया आहियो त असांजे यूट्यूब चैनल सिंधी कहाणियूं खे सब्सक्राइब कंदा ऐं भरिसां जेका बेल आइकन आहे घंटी जे निशान आहे उन ते बि क्लिक कंदा त जीअं आईंदा तव्हांखे अहिड़नि मज़ेदार कहाणियुनि जो नोटिफिकेशन मिली सघे ऐं तव्हां अहिड़ा मज़ेदार कहाणी ॿुधी सघो। ऐं दोस्तों काफ़ी दोस्त असांजा जेके वीडियोज़ अचनि था उनखे लाइक बि न कंदा आहिनि। इन जे करे जेके बि असांजा वीडियोज़ अचनि था कहाणी जी सूरत में उन्हनि खे लाइक बि कंदा कयो ऐं पंहिंजो रायो कमेंट कंदा कयो। पंहिंजो रायो ज़रूरु कमेंट कंदा कयो त जीअं असांखे ख़बर पए त तव्हांखे असांजा कहाणी पसंदि बि अचनि था या न। इन जे करे पंहिंजो रायो कमेंट कंदा कयो त जीअं असां पंहिंजे कहाणियुनि खे बहितरीनु अंदाज़ सां पेश करे तव्हांखे पेश करे ॿुधायूं। इन जे करे कमेंट बि लाज़मी कंदा। दोस्तों अचो त कहाणी शुरू कयूं। अदा हिकिड़ो बादशाह हो। बादशाहनि जो त बादशाह पाण धणी पाण आहे पर ज़मीन जे टुकड़े ते हिकिड़ो बादशाह हुकूमत कंदो हो। बादशाहनि जो त बादशाह पाण अलाह आहे पर ज़मीन जे टुकड़े ते हिकिड़ो बादशाह हुकूमत कंदो हो। उन बादशाह जी बादशाही में हिकिड़ो सौदागर रहंदो हो। उन बादशाह जी बादशाही में हिकिड़ो सौदागर रहंदो हो। अॼुकल्ह पाण वापारी या सेठ चवंदा आहियूं। अॻे ज़माने में माण्हू वापारी या सेठ खे सौदागर चवंदा हुआ। मतिलबु त वापारी ऐं सौदागर सेठ साॻी ॻाल्हि आहे। अॻे ज़माने में माण्हू सौदागर चवंदा हुआ, अॼुकल्ह पाण वापारी या सेठ चवंदा आहियूं। अहिड़े हिसाब सां सौदागर ऐं वापारी में को फ़र्क़ु कोन्हे। अॻे ज़माने में माण्हू वापारियुनि खे सौदागर चवंदा हुआ, अॼुकल्ह पाण वापारी चवंदा आहियूं। हाणे छॾियो हिन ॻाल्हि खे, कहाणी क्या था वठूं। साईं कहाणी में लिखियलु आहे त हिकिड़ो सौदागर हूंदो हो। उन सौदागर खे हिकिड़ो ई सिकी लधो पुटु हो। मतिलबु त कहाणी में लिखियलु ईअं आहे त हिकिड़ो सौदागर हो। उनखे अलाह साईं धीअरुनि जो बि औलाद ॾिनई लेकिन पुटु उनखे हिकिड़ो ई हो। उन सौदागर खे अलाह साईं नियाणियुनि जो त औलाद ॾिनई लेकिन उन सौदागर खे पुटु सिर्फ़ु हिकिड़ो ई हो। उहो पुटु तमामु घणो सौदागर खे प्यारो हो। उहो सिकी लधो पुटु हिन खे तमामु घणो प्यारो हो। उन जे करे हिन ॾाढे लाड ऐं कोड सां हिन खे पालियो। घर जे सभिनि भातियुनि जो हिन सां प्यारु हूंदो हो छाकाणि सौदागर खे पुटु ई हिकिड़ो हो। सौदागर ज़ादो अॼु नंढो सुभाणे वॾो नेठि अची जुवान थी वियो। सौदागर जो पुटु अॼु नंढो सुभाणे वॾो नेठि अची जॾहिं जुवान थी वियो, जीअं त संदसि हर को अंगल पूरो थींदो रहंदो हो। नंढे हूंदे हिन जो हर अंगल पूरो थींदो रहंदो हो। तंहिं करे हीउ ॾाढो हथु फाड़ ऐं याश थी पियो। रोज़ानो 100 रुपया खणी वञी दोस्तनि खे खाराए पीआरे छॾींदो हो। मतिलबु त नंढे हूंदे हिन जो जेको बि अंगल पीउ जे साम्हूं कंदो हो हिन जो पूरो थींदो हो। जॾहिं वॾो थियो त हीउ तमामु घणो अयाश थी पियो। इन जे करे हीउ 100 रुपया खणी पंहिंजे दोस्तनि यारनि खे खाराए पीआरे छॾींदो हो। सो हिन जे करे हीउ तमामु घणो हथु फाड़ ऐं अयाश थी पियो हो। हिकिड़े ॾींहुं सौदागर ज़ादे पंहिंजे पीउ खे चयो। सौदागर जे पुटु पंहिंजे पीउ सौदागर खे चयईं त बाबा साईं आउं हाणे जवान थियो आहियां। ख़्यालु अथमि त पंहिंजे मुंहुं वापारु करे अचां। हाणे आउं पंहिंजे मुंहुं वञी वापारु करे अचां त जीअं घर जो गाॾो हले। तंहिं करे मूंखे कुझु ख़ज़ानो ॾियो त वञी क़िस्मत आज़मायां। सौदागर खे पंहिंजे पुट जे अहवाल हिन खे ख़बर हो त मुंहिंजो पुटु केॾो अयाश परस्त आहे। हीउ कमाईंदो ठुप कोन ऐं जेके पैसा हिन खे मिलंदा सो हिकिड़े ॾींहं में खाए खपाए दुफ़ करे छॾींदो। तंहिं करे ख़्यालु कयईं अहिड़ी का टल कजे जो हिन खे पैसनि जी क़दुरु थिए ऐं ख़बर पएसि त नाणो केॾे न मुश्किल सां थो कमाइजे। हा साईं, हाणे जेकॾहिं को पुटु जंहिंजो नंढे हूंदे हर अंगल पूरो थिए त उहो वॾो थी कमाईंदो न। उनखे जेको पैसो मिलंदो उहो खाई खपाए छॾींदो। उनखे पैसे जी का क़दुरु ई न हूंदो छाकाणि त उन कॾहिं कमायो न। उनखे पैसे जी कीअं ख़बर पए। सौदागर खे इन ॻाल्हि जो ख़बर हो त मुंहिंजो पुटु तमामु घणो केतिरो कमाईंदड़ आहे। इन जे करे हिन खे जेके मां पैसा नाणो ॾींदुसि सो हिकिड़े ॾींहुं खाए खपाए दुफ़ करे छॾींदो। तंहिं करे ख़्यालु कयईं त अहिड़ी का अटकल कयां। सौदागर ख़्यालु कयो त अहिड़ी का अटकल कजां जो हिन खे पैसे जी क़दुरु थिए ऐं ख़बर पएसि त नाणो केॾे न मुश्किल सां थो कमाइजे। सो चयईं पंहिंजे पुट खे चयईं, पुटु तुंहिंजी ॻाल्हि बराबरि आहे पर पाण में रवाजु आहे त सौदागर ते वञण खां अॻु पंहिंजे मुंहुं को न को पुरियो करे उनजी कमाई हाणे खूह में विझिबी आहे। पाण वटि हिकिड़ो रवाजु आहे। सौदागर हाणे पंहिंजे पुट खे चए थो त पाण वटि हिकिड़ो रवाजु आहे त जेकॾहिं को सौदागरी ते वञण खां अॻु उहो को पुरियो करे
जंहिंमें कुझु जेके अचनि उनखे हाणे खूह में विझिबी आहे। अॻे ज़माने में माण्हुनि वटि खूह हूंदा हुआ, खज़ाने जा खूह तव्हां ॿुधा हूंदा हुआ त अॻे ज़माने में हर को खज़ाने जा खूह कुटे उन में जेके पैसा हूंदा उहो उछराईंदा हुआ। अॼुकल्ह पाण वटि नोट हूंदा आहिनि जेके पाणे में किरण खां पोइ ख़राबु थींदा आहिनि। अॻे ज़माने में सोन ऐं चांदी जा सिक्का थींदा हुआ जेके खूह में उछराइण खां पोइ बि ख़राबु न थींदा हुआ। अॻे ज़माने माण्हू खूह कुटे उन में पैसा विझंदा हुआ। सो तव्हां खज़ाने जो खूह ॿुधो हूंदो। सो हिन कहाणी में बि साॻी ॻाल्हि ज़िक्र थिए थो। तंहिं करे तूं बि रोज़ानो सुबुह जे शहर में वञी कमा। हाणे सौदागर पंहिंजे पुट खे चए थो, पुट तूं बि हाणे रोज़ाने सुबुह जो शहर में वञी कमा ऐं शाम जो जेको मिले सुभाणे मूंखे ॾिजां, थली खूह में उछलाईंदासीं। सुबुह जो सौदागर ज़ादो पीउ जे हुकुम मूजिबि शहर में कमाइण लाइ निकितो। सौदागर जो पुटु सौदागर ज़ादो पीउ जे हुकुम मूजिबि कमाइण लाइ निकितो। हिन कॾहिं कमायो न आहे, पर जीअं त हू हिरियल हो ऐश ऐं इशरत ते, हिन कॾहिं कमायो न। हिन सदाईं अयाशूं कया, कॾहिं कक भञी ॿीणो बि न कयईं। तो शहर में वञी फेरियूं पाइण लॻो। शहर में वञी फेरियूं पाइण लॻो। ॻाल्हि ई सम्झ में न पई अचेसि त कहिड़ो कमु करे पैसा कमाया। हिन कॾहिं कमु ई न कयो कंजर जो पुटु। हाणे हिनखे कीअं ख़बर पए त कहिड़ो वञी कमु कयां ऐं वञी पीउ खे ॾियां। आख़िर सौदागर जो पुटु धिका धाबा खाई वञी संगतनि साथियुनि यारनि वटि निकितो। सॼो ॾींहुं हीउ घुमी फिरी पिनी शाम जो घर मोटी आयो। सौदागर जो पुटु सॼो ॾींहुं पंहिंजे संगतनि साथियुनि सां घुमी फिरी शाम जो घर मोटी आयो ऐं पंहिंजे माणे खे समूरी हक़ीक़त ॿुधाई। पंहिंजे माणे खे चयईं त आउं पीउ जे चवण ते, बाबा साईं जे चवण ते कमाइण लाइ निकितुसि। शहर में मूंखे को कमु न मिली सघियो, आउं कमाए न सघियुमि, हाणे छा कयां। जंहिं ते माणे पंहिंजे पुट खे चयईं अबा तूं का बि गणती न कर, तोखे कहिड़ो लाचार थी पियो आहे जो तूं वञी पूरियो करीं। मायूं बि अहिड़ा हूंदा आहिनि जेके पंहिंजे पुट खे को नेकी जो ॾसु न ॾींदा आहिनि। हिन बि पंहिंजे पुट खे चयो त अबा तोखे कहिड़ो लाचार थी पियो आहे जो तूं वञी पूरियो करीं। मूं वटां रोज़ 100 रुपया खणी वञी पंहिंजे पीउ खे ॾिजां त आउं कमाए आयो आहियां। सौदागर ज़ादो इहो ॿुधी ॾाढो ख़ुशि थियो ऐं माउ खां 100 रुपया वठी पिणस वटि आयो। पंहिंजे पिणे वटि आयो, हिन खे ॿुधाईं त आउं कमाए आयो आहियां। पंहिंजे पीउ सौदागर खे ॿुधाईं त आउं कमाए आयो आहियां। पिणस उन माली खेसि वठी वञी पंहिंजे मालात वारे खूह वटि आयो। खेसि चयईं त उहो 100 रुपया हिन खूह में उछलाए छॾ। सौदागर ज़ादे उहे 100 रुपया खूह में उछलाए छॾिया। पोइ ॿई ॼणा पंहिंजे मालात में मोटी आया। अहिड़े तरह सां सौदागर ज़ादो रोज़ानो सुबुह जो शहर में वञी संगतनि साथियुनि सां चकर हणी शाम जो घर मोटी ईंदो हो ऐं माउ खां 100 रुपया वठी पीउ खे ॾेखारे खूह में उछलाए छॾींदो हो। महीने ॿिनि खां पोइ माणेसि वटां आख़िर पैसा खुटी पिया। हिन जे माणे वटि पैसा खुटी पिया तो तॾहिं वरी भेणनि खां पैसा वठणु शुरू कयईं। जॾहिं उन्हनि वटां बि जवाबु मिलुसि तॾहिं संगतनि साथियुनि हिन जो मदद कयुसि। हिकिड़े ॾींहुं नेठि उन्हनि बि जवाबु ॾिनुसि। हाणे अहिड़ो को माण्हू ई न हो जंहिं खां ही कुझु पैसा वठी हाणे पंहिंजे पीउ खे ॿुधाए त आउं कमाए आयो आहियां। सौदागर ज़ादो उन वीचारनि में दस्तूर मूजिबि शहर में हिकिड़े हंधि बीठो हो। एतिरे में परियां मज़दूर जो आवाज़ु हिननि जे कननि ते पियुसि। डोड़ी वञी ॾिसे त हिकिड़ो माण्हू तमामु घणो सामान पट ते रखी कंहिं मज़दूर जे इंतज़ार में बीठो आहे। सौदागर ज़ादे वधी वञी सामान खे कुल्हो ॾिनो। उन माण्हू जे पुठियां हलणु लॻो। सामान तमामु घणो ॻरो हो। हिन भला वीचारे कॾहिं कक भञी ॿीणो बि न कयईं। सौदागर जे पुट सदाईं पंहिंजे पीउ जे मिल्क ते अयाशूं कया, इन जे करे कॾहिं कक भञी ॿीणो बि न कयईं। जॾहिं वज़न कयईं त हिन खे सफ़ा फिफड़ी वठी छॾियो। तो ॿार में ही गेजंदो खुरकंदो वियो। हिन जे अखियुनि अॻियां सफ़ा ऊंदहि ई अची वियो। आख़िर मस वञी मंज़िल ते पहुतो। उते सामान लाहे रखी उन माण्हू खेसि 1 रुपयो मज़दूरी जो ॾिनो। सौदागर ज़ादो हैरान थी वियो त हेतिरे सामान कयूं ऐं हेॾी तकलीफ़ काटियुमि पर मज़दूरी फ़क़ति 1 रुपयो मिलियो। तॾहिं उन माण्हू खे चयईं त ख़ुदा जा बंदा, हेॾी ॿार जी मज़दूरी फ़क़ति 1 रुपयो, इहो वरी कहिड़ो इंसाफ़ आहे। तॾहिं उन हमरा हिन खे जवाबु ॾिनुसि त मियां माठड़ी करे हलियो वञ। उन ॿार जी मज़दूरी असुल में 4 आना आहे, पर तोखे कंहिं चङे घराणे जो ॾिसी रुपयो मज़दूरी ॾिनी अथमि। हाणे रेड़ पेड़ छॾ ऐं वञी ॿियो कमु कार कजां।
सौदागर जे पुट इहो ॿुधी हैरान थी पियो। उते हिन खे पक थी त वाक़ई मुंहिंजो पीउ सचो आहे। नाणो तमामु मुश्किल सां कमाइजे थो। सौदागर ज़ादो घणी ॿार खणनि करे फ़क़ति तमामु घणो थकिजी पियो। हिन कॾहिं कक मञी ॿीणो बि न कयईं, एॾो ॿार कयईं जो हीउ तमामु घणो थकिजी पियो। सॼे बदन में सूर थी पियोसि, अहिड़ो खुत थी पियो जो हलण खां हलाक थी वियो। सौदागर जे पुट खां हलण ई न पियो पुॼे। आख़िर रिढ़ंदो शाम धारे अची घर पहुतो। हा साईं, चवंदा आहिनि त घणे वी सौ आहे। हिन खे बि ख़बर पइजी वियो त नाणो तमामु मुश्किल सां कमाइजे थो। हीउ एॾो थकिजी पियो, आख़िर रिढ़ंदो शाम अची घर पहुतो। अची घर भेड़ो थियो, उहो रुपयो आणे पंहिंजे पीउ खे ॾिनई, पंहिंजे पीउ सौदागर खे ॾिनई। जीअं वरी बि दस्तूर मूजिबि आणे खूह ते बीहारियसि। हुकुम कयईं त इहो रुपयो खूह में उछल। सौदागर ज़ादो जंहिंखे हाणे ख़बर पई त वाक़ई नाणो केॾे न मुश्किल सां कमाइजे थो, तंहिं करे हथ ॿधी पंहिंजे पीउ खे चयईं, पंहिंजे पीउ सौदागर खे चयईं, बाबा साईं, अव्हांखे रुपयो ॾियां थो, अव्हीं खूह में उछलायो। ऐं तव्हांखे रुपयो ॾियां थो, रुपयो तव्हां पंहिंजे हथनि सां खूह में उछलायो त चङो, बाक़ी आउं पंहिंजे हथनि सां खूह में न उछलाईंदुसि। सौदागर खे हिन जे मुंहं ऐं ॻाल्हाइण मां सम्झी वियुसि त हीअ अॼु पुरियो करे रुपयो कमाए आयो आहे। सो वधीक कुझु ई कोन, माठड़ी करे पुट खे साण वठी मालात में मोटी आयो। ॿिए ॾींहुं सुबुह ई सौदागर हिकिड़ो घोराब सौदागरी जो सामान सां भराए पुट जे हवाले कयईं। इजाज़त ॾिनई त वञी कमा, इजाज़त ॾिनई त हाणे भली वञी सौदागरी करे अचु। सौदागर ज़ादे खे ख़बर पई हुई त नाणो केॾे न तकलीफ़ खां पोइ अचे थो, तंहिं करे संभाले किफ़ायत सां रहणु शुरू कयईं। थोरनि घणनि ॾींहंनि खां पोइ हीउ ॿिए अंदाज़ नाणो कमाए अची पंहिंजे वतन पहुतो। अहिड़े हिसाब सां सौदागर जो पुटु तमामु घणो सुधरिजी पियो। हुनखे पैसे जी ऐं नाणे जी ख़बर पइजी वियो। हिन कहाणी में असांखे इहो सबक़ु मिले थो त पीउ जी मिल्कत ते हमेशह अयाशूं न हलंदा आहिनि। इन जे करे पीउ जी मिल्कत खे संभाले खाइजे त चङो। जेकॾहिं अहिड़े हिसाब सां तव्हां पीउ जी मिल्कत ते अयाशूं कंदो त हिकिड़े ॾींहुं तव्हां सां बि अहिड़ो असरु थींदो जो तव्हां न कमाइण जहिड़ा हूंदा, न तव्हांखे को ॾियण जहिड़ो हूंदो। इन जे करे पंहिंजे पीउ जी मिल्कत जो संभाल कंदा कयो। हिते हिन कहाणी जी पुॼाणी थी। दोस्तो उमेद कयां थो त हीअ कहाणी तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदो। कहाणी पसंदि अचण ते हिन वीडियो खे लाइक कंदा। दोस्तो जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल सिंधी कहाणियूं ते नवां आया आहियो त असांजे यूट्यूब चैनल सिंधी कहाणियूं खे सब्सक्राइब कंदा। दोस्तो मिलंदासीं नई कहाणी में। हिन वक़्तु अल्लाह हाफ़िज़। ऐं दोस्तो काफ़ी दोस्त कमेंट ऐं व्हाट्सएप कंदा आहिनि तव्हां रेगुलर ई कहाणी छो अपलोड न कंदा आहियूं। तमामु दोस्तनि खे आउं ॿुधाईंदो हलां त तमामु घणा मसरूफ़ियात आहिनि। इन जे करे पाण रोज़ानी कहाणी अपलोड नथा करे सघूं। इंशाअल्लाह तमामु जल्द तव्हांखे सुठा कहाणियूं पेश करे सुठे अंदाज़ सां ॾींदासीं। हिन वक़्तु ॾींदा इजाज़त। इंशाअल्लाह ॿी कहाणी में तव्हां सां गॾु हूंदासीं।